पंडियारों में मस्जिद सैयद बाकिर अली शाह में डॉक्टर सैयद काजिम अली शाह, सैयद राशिद अली शाह, सैयद माजिद अली शाह, सैयद वाजिद अली शाह जिन बारान जश्न मौलूद काबा मौला अली अलैहिस्सलाम वरी अकीदत एहतराम से मल्हायो वियो। जश्न मौलूद काबा मौला अली अलैहिस्सलाम के हवाले सां इन प्रोग्राम में ख़ुसूसी ख़िताब ईरान खायल मौलाना सैयद मसूद हुसैन काज़मी ऐं मौलाना ज़ेगम अब्बास जिन करण फरमायो। प्रोग्राम में शहर या आस पास के मोमिनन वॾे अंग में शिरकत कई। जश्न मौलूद काबा मौला अली अलैहिस्सलाम जी मनासबत सां मुजाहिद इनकलाबी वफ़ा अंसारी अल्ताफ़ हुसैन जोगी, अज़ादार हुसैन समूह ऐं ॿियनि क़सीदा पढ़ी ख़ूब दाद हासिल कयो। हुननि चयो त अॼु असां सभिनी मुसलमाननि जी ईद आहे। हुननि वधीक चयो त मौला अली अलैहिस्सलाम जिन इस्लाम जी सरबुलंदी लाइ अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं। मौलाए कायनात इमाम अली अलैहिस्सलामी सनन औलाद दीन इस्लाम खे बचायो आहे। आख़िर में ख़ुसूसी दुआ घुरी वई ऐं न्यास तक़सीम कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।